जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत आहे। अॼु ॻाल्हि कबी दशहरे जी कि दशहरो कॾहिं आहे। दशहरे खे विजयादशमी भी चवंदा आहियूं, पर उनखे विजयादशमी पाण छो चवंदा आहियूं, अचो त पाण गॾिजी चर्चा करूं। 5 अक्टूबर 2022 जो बुधर ॾींहुं दशहरो आहे। उनखे विजयादशमी भी चवंदा आहियूं। इन ॾींहुं मुंडन, जप, तप ऐं घर जा महूरत, हवन ऐं दुकान जा महूरत, सुठा कार्य कम भी कंदा आहिनि। इनखे पूरो हिंदू वर्ग त्योहार जे उपलक्ष्य में मञंदो आहे। इन ॾींहुं भगवान श्री राम लंकापति नरेश जे मथां विजय पाती हुई। लंकापति नरेश भगवान राम जी धर्म पत्नी चईंदा आहिनि, पर नार ते तव्हां ग़लत नज़र रखंदा त तव्हांखे उनजो भुगतान भरणो पवंदो। इहो तमामु ई वॾो उदाहरण आहे लंकापति नरेश जो कि उन पर स्त्री जे मथां बुरी नज़र रखियईं, पर स्त्री खे पंहिंजो करण जी जबरन कोशिश कई त छा हश्र थियो। केतिरा ॿिया पाण पौराणिक कथाउनि में ॿुधूं था, कंस जूं ॿियनि जे भी धरती ते तांडव मचायो। लंकापति नरेश हिकु महान पंडित हुआ जंहिं शिव स्तुति स्त्रोत जी रचना उन्हनि कई हुई। उन्हनि खे अमर जो वरदान कि तूं अमर रहंदे, इहो वरदान भी उन्हनि खे प्राप्त हो। उहो हिकु ज्ञानी पंडित हो, पर ज्ञान जो अगरि तव्हां उपयोग करो त तव्हां संसार जो भलो करे सघो था, पर अगरि ज्ञान खे तव्हां ग़लति उपयोग करो ऐं ग़लति निगाह उन्हनि जेकी पर नार ते रखी हुई, भगवान श्री राम जी पत्नी मां सीता ते जेकी ग़लति निगाह रखी, जबरन उन्हनि खे पत्नी ते ठाहियईं, उन्हनि जो छा हश्र थियो हो, इहो सॼे पंहिंजे हिंदुस्तान में ऐं ॿियो पंहिंजी पौराणिक कथाउनि में लेख लिखियल आहे कि परनार जे मथां नज़र रखण सां छा हश्र थींदो आहे। भगवान श्री राम सां गॾु लंकापति नरेश जा भाउ विभीषण हुआ। विभीषण उनखे हिकु राज लंका जो ॿुधायईं ऐं कि भगवान श्री लंका जे अंदर वञण जो रस्तो, कंहिंजे में कहिड़ी क्षमता आहे, कंहिं में केतिरी ताक़त आहे, इहा विभीषण भगवान श्री राम खे ॿुधाई, उनखे अवगत करायईं। इहा ताक़त हिन में आहे, हितां ही रस्तो आहे, हितां हीअं कजां। त अगरि भगवान श्री राम खे विभीषण न ॿुधाए आ कि लंकापति नरेश जे धुन में, नाभि में अगरि तूं तीर विझंदे त ही उनजो वध थींदो, इहा ॻाल्हि कंहिं ॿुधाई हुई? विभीषण ॿुधाई हुई भगवान श्री राम। विभीषण घर में लंका में वञण जा रस्ता विभीषण ॿुधाया, ॿियूं भी जानकारियूं विभीषण श्री राम खे ॾिनियूं। त लंकापति नरेश उनखे इहा कहावत तॾहिं सिद्ध थी आहे कि घर का बेदी लंका ढाए। त घर का बेदी लंका ढाए जी कहावत इन्हनि जे मथां चरितार्थ थी थिए कि इन्हनि घर जो माण्हू थी करे इहे ॻाल्हि कई हुई। पर उनखां पोइ जॾहिं लंका दहन थी त उनजो राजा विभीषण खे घोषित कयो वियो हो। भगवान श्री राम जेॾीमहिल लंकापति नरेश जी नाभि में तीर लगाए चुका हुआ ऐं मरण शैया ते हुआ, त भगवान श्री राम पंहिंजे नंढे भाउ खे चयईंसि कि महान पंडित थई, हिन खां कुझु ज्ञान वठ। त लक्ष्मण हुनजे कंध पर बीह रहिया हथ जोड़े करे कि चयईं तूं मूंखे ज्ञान ॾे, तूं हिकु महान पंडित अहीं। पर लंकापति नरेश हिकु भी अखर पंहिंजे मुख सां न कढियईं। त भगवान श्री राम चयईंसि कि तूं ज्ञान वठण वियो आहीं, युद्ध करण कोन वियो आहीं। हुनजे पेरनि भर भी हथ जोड़े भी उनखां आज्ञा कर, हिकु महान पंडित थई। त लक्ष्मण हथ जोड़े हुनजे पेरनि भर बीह रहियो। त लंकापति नरेश हुनखे ज्ञान ॾिनईंसि, राजनीति कूटनीति जो ज्ञान ॾिनईंसि, जेको लक्ष्मण हुनखे चयो। त इहो ज्ञान भी महान पंडित लंकापति नरेश लक्ष्मण खे ॾिनई। त उनखां पोइ पाण चवंदा आहियूं असत्य ते सत्य जी जीत, झूठ ते सच जी जीत। केतिरा ॾींहं पाण ग़लति कम, ग़लति ॻाल्हियूं करे सघूं था, हिकु न हिकु ॾींहुं त हुनजो सर्वनाश थियणो ई आहे। सुख भी हिते ई भोगणो आहे, दुख भी हिते ई भोगणो आहे।
त इन उपलक्ष्य में पाण विजयादशमी दशहरो मल्हाईंदा आहियूं। जय श्री झूलेलाल। सतनाम साखी।